मुल्क मजबूरी छड़ाई किस्मत पंजी में हुई लिखल जुदाई कॾहिं गॾु हूंदा हुआसीं सदाई इक़बाल रहमा पाण पिरी कलाम पसंद कयो आहे ॻोठ काठे जी वेरी खां मोहम्मद खान हाशमानी गुलशेर ॻोठ मेघे जे तड़ खां ममता सनेजो शकूराणी ॻोठ साए जे पार खां ड्राइवर मियांदाद रहमो कबूलानी खां ड्राइवर मंज़ूर रहमो ॻोठ भाणल वाह खां गुलाम रसूल रहमो सलीम रहमो ॻोठ कालारियो खां रफ़ीक रहमो उमरदीन ऐं निंढड़ो गुलाम कादर रहमे जी फरमाइश आहे हिन कैसेट जो सिलेक्शन शायर मुंहिंजो पर्सनल शायर जानी भा साडर खां अमीर अली साडर आई मुझे सामू कंपनी मौजूद है तावन कयो आहे ॻोठ सोमनार खां परदेसी शायर रोशन अली समेजो उस्ताद निज़ाकत हुसैनी ऐं नंगर बेंजेरा उस्ताद इनायत सांगड़ाई ही शायर ॾिसी छा थो लिखे असीं परदेसी माण्हू परदेस रहूं आवाजूं रोज़ ॾिसूं कॾहिं आवाज़ां मिलण थे दिल जानीड़ा पई सिके कॾहिं आवाज़ां मिलण थे दिल जानीड़ा पई सिके असीं परदेसी माण्हू परदेस रहूं आवाजूं रोज़ ॾिसूं कॾहिं आवाज़ां मिलण थे दिल जानीड़ा पई सिके कॾहिं आवाज़ां मिलण थे दिल जानीड़ा पई सिके कालारियो खां निंढड़े आसफ रहमे ऐं गफूर जी ख़ासि करे फरमाइश जियो उस्ताद निज़ाकत हुसैनी जियो शायर ॻोठ काठे जी वेरी खां इक़बाल रहमो अदा लियाकत रहमान से छा थो चए